जिन्होंने कम ख़बर डालूं कराची न्यू लियारी गोट गुलशन गोराम सरजानी थाने जे हद में चरस अफीम हेरोइन आइस पुलिस जे निगरानी में वेकरो थी रहियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे गोट गोराम वासन चयो आहे त रोज़ जे बुनियाद ते हिते चोरी थी रही आहे। 24 कलाक माण्हू ख़ौफ़ में परेशान आहिनि। थाणो सरजानी क्राइम खे सपोर्ट करण में मसरूफ़ आहे। हिते पुलिस दोस्ती ऐं रिश्तेदारी निभाए रही आहे। वधीक हुननि चयो त असां अपील कयूं था IG सिंध ऐं आला इदारनि खे त फौरी गोराम ॻोठ में ऑपरेशन कयो वञे। वधीक हुननि चयो त असां राति हिकु पोडरी चोर खे पकड़े सब इंस्पेक्टर अब्दुल ख़ालिद सरजानी थाणो ड्यूटी ऑफिसर हवाले कयो हो, जंहिंखे पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। रिपोर्ट सरजानी खां सईद राजपर। वधीक न्यूज़ ॾिसण लाइ ॾिसंदा रहो जियो राजपर TV।